लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ कड़ियोगवर शहर जी जेका सूरतल आहे अचो त कड़ियोगवर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जे करे आवाम ॾाढी परेशान आहे। गवर्नमेंट खे खपे पहिरीं कुझु इन आवाम जो करे आहे, गाॾियुनि जो बंदोबस्त करे, अचण वञण खां ॾाढा माण्हू परेशान आहिनि। तंहिंखां पोइ जेको शहरी जेकी बि शइ आहे, कहिड़ी बि शइ, अटो हुजे कहिड़ी बि शइ सभु महांगी मिले पई, दुकान वग़ैरह त बंदि आहिनि, माण्हू ॾाढा परेशान आहिनि। कोरोना वायरस आहे, कोरोना वायरस जे करे जेका बंदी थिए पई उन में ई माण्हू मरी वेंदा, कोरोना परे रही। छाकाणि माण्हू कमाइनि किथां, खाइनि किथां, डप में केरु माण्हू निकिरे कोन थो, केरु कंहिंखे हथु ॾियण लाइ तयारु कोन्हे, हथु थो ॾींहुं तॾहिं ॿ माण्हू गॾु कोन था बीहनि ॾींहुं, कंहिंखे हथु ॾे चवंदा हथु न ॾे, परे थी। डॉक्टर वटि वञी को ॿार मरीज़ खणी वञ, चवंदा परे थी ॻाल्हाए, हाणे जेको तपा अथई डॉक्टर नथो, माण्हू केॾां वञे। गवर्नमेंट खे खपे आहे पहिरीं इन जो इंतिजाह करे आहे, अवाम जे हथु रखे आहे, उहो त कुझु ई कोन्हे। बाक़ी रगो इहो धंधे जी रही आहे, बसि बद बद आहे, वठ वठ आहे असां जहिड़नि ग़रीबनि ते, अवाम ते। हीअ सॼी अवाम ॾिठी आहे, टमाटो कंहिं कोन ते वरितो, अॼु 30 रुपया किलो आहे। तव्हीं ॿुधायो, इहो सॼो कोरोना जे करे असरु पियो। उन खां अलावा ॿियो अघनि ते को असरु पियो आहे? अघनि ते तमामु घणो पियो आहे। पेट्रोल तव्हां ॾिसो महांगो मिलियो आहे, अॼु हर शइ महांगी मिली आहे। टमाटो 30 रुपया थी वियो आहे, कहिड़ी शइ ग़लति थी आहे। कुकड़ विलाती केरु कोन थो खाए, उहो वरी 300 रुपया किलो आहे। माण्हू किथां वठनि शयूं ज़रूरत आवाम खे शापित करे ॾेखारे त असां हीअ बीमारियूं ॻोल्हियूं आहिनि। सुबुह जो 7 में वियो आहियां, माण्हू हुनखे बुखार आहिनि, अबा ॿी बीमारी का बि कोन्हे, बुखार अबा हीअ ठाहे, अबा नक ॿधो हलो, वात ॿधो हलो, अबा बीमारियूं अलाह न मोकिले, अभी नक वात ॿधो हलो, किथां बीमारियूं आहिनि, कहिड़ियूं बीमारियूं आहियूं? इहे असीं हलूं था, असांखे बीमारी कोन्हे। असीं शुगर जा मरीज़ आहियूं, चांहि मिठाण खाऊं पिया, हर शइ खाऊं पिया, असीं नथा मरूं। पोइ हुतां ई हंधि खायूं त फलाणे खायूं, किथे कोन्हे, सभु ॿ नंबर माल वधियल खे मिले, सिका बंदि वाइणा वधियल खे माल ॾियनि, खाराइनि। ग़रीब सामान किथां, ग़रीब मज़दूरी कनि किथां कनि, सभु शइ बंदि। इहा बीमारी आहे, बीमारी इहा आहे जेको सभु शयूं बंदि आहिनि, उहा बीमारी आहे। इहो कोरोना वायरस जो जेको इशू आहे, इन में तमामु ग़रीब क़ौम आहे, घणियो शहर जेको आहे मज़दूरीअ ते ॿधलु आहे। हाणे वीचारा ग़रीब जेके कारोबार करे रहिया आहिनि, उन्हनि जो कारोबार एतिरे क़दुरु मुतासिर आहे जो हाणे उहो ॾींहं जो कमु आहिनि त हुननि वटि सुबुह जो कोन्हे, जे सुबुह जो कमाईंदा त शाम जो कोन्हे। माण्हू वीचारा केॾां वञनि। असीं अर्ज़ु था करियूं हुकूमत खे त लॉकडाउन जेको थियो आहे, घणियो शहर बिल्कुलु लॉकडाउन थी चुको आहे, अञा थिए थो। त महिरबानी करे असां गुज़ारिश था करियूं गवर्नमेंट खे त माण्हुनि खे कुझु रिलीफ ॾियनि। ग़रीब तबिको आहे त उन्हनि खे खुराक मुहैया थी सघे ऐं कुझु दवाऊं मुहैया थी सघनि। ऐं वधीक जेको आहे सो त कोन माण्हू कंहिं ॻाल्हि खे पहुची सघे थो। आवाम बिल्कुलु ॿधलु आहे गवर्नमेंट सां, बिल्कुलु साथ ॾियो बि थी आहे, लॉकडाउन लाइ तयारु आहिनि, पर ग़रीब क़ौम आहे उन्हनि खे। कोरोना जो वायरस आयो आहे, चाइना जो शुरू चाइना में आयो आहे, उन खां पोइ जेको ईरान आहे ॿियनि मुल्कनि में पकिड़ियो, पर चाइना जो हले वेठो आहे। अमेरिका ते हीअ जेका आहे बीमारी पकिड़ी आहे अमेरिका, पर असां ग़रीब माण्हू हिते बेरोज़गार जेके वेठा आहिनि, अचे ऐं रोज़ी जे लाइ मुश्किल में आहिनि। और इन जे लाइ असां जेको गवर्नमेंट उपाय वठे को उपाय ई कोन वठो। हर शहर बंदि कराए थोरो रोज़गार ॾेई करे फराहम करे, उहो कुझु कोन थी करे। ऐं रुगो कोरोना बाबा लठ जो वाक़ो पियो, भई शहर बंदि करियो, शहर बंदि करियो, शहर बंदि करियो, बेरोज़गार माण्हू केॾां वञे। अहिड़ा कुझु न कुझु गवर्नमेंट आवाम खे ॿुधाईंदो, आवाम ॾिठो ॿुधाईंदासीं त पंहिंजे घर में बचण खे सम्झाईंदासीं, भाउरनि खे पुटनि खे ओड़े पाड़े वारे खे चवंदासीं बाबा एहतियात ज़रूरी आहे। ऐं उन जे लाइ असां उनखे चवंदासीं सफ़ाई रखणु सही आहे, घर में रहणु सही आहे, अंदरि ॿाहिरि न हलिजे। अच्छा, ही जेका गवर्नमेंट हींअर जेको सो आवाम जे लाइ हिकिड़ो रिलीफ ॾिनो आहे त माण्हू जेके आहिनि पंहिंजे घरनि में रहनि, ऐं उन खां सवाइ जेके ग़रीब आवाम आहे, जेके दिहाड़ी वारा मज़दूर आहिनि, उन्हनि ताईं असां जेको सो राशन पहुचाईंदासीं, उन बारे में तव्हां छा चवंदो? साईं जेको मज़दूरी करण वारो माण्हू उन जे लाइ ज़रूरी आहे, राशन खे मिलंदो त उनजो गुज़ारो सफ़र थींदो, ॿाहिरि जे न मिलियो त उहो वीचारा जेको मजबूर थी वेंदा। ऐं खाधो जेको आहे उन खे ज़रूरी आहे, पाड़े में जेको खाधो आहे त हुनखां ग़रीब खां पुछे हाल अहवाल, बाबा तव्हां रोटी पाणी आहे, अटो मथो आहे या बचा असांखे रखणु वेंदा, उहो उन्हनि पाड़े वारनि ते बि माना सोचूं, उन्हनि खे बि ॾियणो पवंदो। ऐं गवर्नमेंट जॾहिं ॾींदी त पोइ उनजी महिरबानी न त पोइ ग़रीब माण्हू पंहिंजा नुक़सान वेंदा।